में वधीक 785 केस ज़ाहिर थियण खां पोइ कोरोना मुतासिर जो अंग 11,940 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वायरस वधीक 16 ॼणनि जूं हयातियूं गड़काए वियो। थर में बुख ऐं बीमारियुनि सबबि वधीक 3 ॿारड़ा फौत, अंग 241 थी वियो। मिठी सिविल अस्पताल में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि वॻे वधीक 3 ॿारड़नि दम ॾिनो। बांदीअ वेझो कोरोना वायरस जा वधीक 3 नवां केस ज़ाहिर, ॻोठ खे सील कयो वियो आहे। ॻोठ यार मोहम्मद जमालीअ में कोरोना वायरस में मुब्तला मोहम्मद अली जमाली जे 3 घर भातियुनि आयशा खान, नूर खान ऐं अयाज़ अली जमालीअ खे कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे। ऐं पाकिस्तान नेवी अरबी समुंड में एंटी शिप मिसाइल फायरिंग जो कामयाब तजर्बो करे वरितो आहे। पाक नेवीअ जे सरबराह ऑपरेशनल तैयारियुनि जे इत्मीनान जो इज़हार करे चयो त पाक नेवी दुश्मन खे भरपूर जवाब ॾियण लाइ सलाहियत रखे थी। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।